सद साईं पंहिंजी गुफ़्तगू जारी आहे। मौज़ू इहो ई आहे, कोर्ट, पुलिस, अवाम, मसाला। हाणे सुवाल असांजो हीअ आहे तव्हां खां त हिकिड़े तरफ़ त इहे सॼा मामला आहिनि, ॿिए तरफ़ छा तव्हांखे महसूसु, जीअं तव्हां अॻे में बि गुफ़्तगू करे चुका आहियो, त काफ़ी मामला अहिड़ा थियनि था जिते शाहिद ॿ शाहिद खपनि। सही। मसलन कंहिं बि क़िस्म जो को बि क्राइम थिए थो, को फ़रियादी थिए थो, उन लाइ ज़ाहिर आहे उनखे शाहिद आणणु आहिनि। तव्हां बि इहा ॻाल्हि सम्झो था त जेकॾहिं को माण्हू कंहिंखे क़तलु करे थो या फुर करे थो या दाड़ो हणे थो, वञी FIR दाख़िल कराई थी, त उते माण्हू को मौजूदु आहे, को आहे, को नाहे, हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिंखां फुर थी थिए। सही। हिकिड़ो ई माण्हू आहे जंहिंजे मथां वञी को हमिलो थो थिए। हाणे उन टाइम उहे शाहिद आहिनि ई कोन, माण्हू ई न आहिनि, त ज़ाहिर आहे उहो शाहिद खे पंहिंजा ठाहींदो। सही। ऐं उनखां पोइ जेतिरे क़दुरु असांखे ख़बर आहे त सॼो केस जो जेको मदार वञी बीहे थो शाहिदनि ते। शाहिदी जेकॾहिं थोरी बि हेठि मथे थी, या जेको क्राइम कंदड़ आहे उहो शाहिद खे फेरे विझे, ॿ टे रुश्वत ॾिएसि या दाॿो ॾिएसि, या उनखां पोइ जेको आहे कुझु को मामला थियनि बिरादरी जा, जीअं थींदा आहिनि मामला, उहो जेकॾहिं थोरो थिड़ी वियो त केस जो ॿेड़ो ॿुॾी वियो। ईअं आहे बिल्कुलु। हीउ जेको इहो तव्हां नथा सम्झो त कानून में केॾो झोल आहे? हीउ जेको तव्हां सुवालु कयो आहे, इहो तमामु अहम सुवालु आहे। ख़ासि करे असां वटि जेकी नाजाइज़ियूं थियनि थियूं, या जेकॾहिं असां वटि ईअं ॾिठो वञे त माण्हुनि खे, जवाबदारनि खे सज़ा नथी मिले, उहे जवाबदार कोर्ट खां छुटियो वञनि, उन्हनि जो सबबु छा आहे? इहो ई सबबु आहे। मेन सुवालु जेको तव्हां कयो न, इहो ई आहे। हाणे ईअं आहे त असांजो मुआशिरो इख़लाक़ी क़दरनि जे हिसाब सां या क़ानून जी हुक्मरानी जे हिसाब सां तमामु पोइते पियल आहे। यूरोप में मिसाल जेकॾहिं को इंसिडेंट थींदो त उते को माण्हू जेकॾहिं विटनेस मौजूदु आहे इंसिडेंट में, उहो भली उन माण्हू जो रिलेटिव न हुजे, उनजो मिट माइट अज़ीज़ न हुजे, पर हुन माण्हू में एतिरी डेयर हूंदी, उन माण्हू में एतिरी जुरत हूंदी त उहो शाहिद थी सघे थो। इंसानी हमदर्दी जे बुनियाद ते उहो शाहिद थींदो, ऐं उनखे इहो भउ न हूंदो त जेकॾहिं मां हिन केस जो शाहिद थो थियां त सुभाणे मूंखे विक्टिमाइज़ कयो वेंदो, मूंखे मारियो वेंदो, या मुंहिंजे ख़िलाफ़ु इंतकामी कार्रवाई थी वेंदी। जेकॾहिं थींदी त हुनखे पंहिंजी स्टेट ते, पंहिंजे क़ानून ते एतिरो भरोसो आहे त मां जेकॾहिं शाहिदी ॾींदुसि त मूंखे प्रोटेक्शन बि मिलंदो। पर असां वटि ईअं आहे त जेकॾहिं को ॿियो माण्हू शाहिद थींदो त उहो सम्झंदो त हाणे हीअ दुश्मनी मां पाण खई आहे, उहो पाण न सम्झे थो, ऐं पोइ हुनखे प्रोटेक्शन न मिलंदो, हुकूमत जे तरफ़ां प्रोटेक्शन न मिलंदो, क़ानून जे तरफ़ां प्रोटेक्शन न मिलंदो, त पोइ हू शाहिद थियण जे लाइ तयारु न आहे। ऐं असां वटि जेको बुनियादी तौर ते जेको जवाबदार कोर्ट मां छुटी वेंदो आहे, उनजो सबबु ई इहो हूंदो आहे त असां वटि आई विटनेस न मिलंदो आहे। ॾोह हिकिड़े हंधि थींदो आहे, विटनेस घर वेठो हूंदो आहे, पोइ उहे असां वटि ॿ ट्रेंड ख़राबु आहिनि। हिकिड़ो ट्रेंड इहो ख़राबु आहे त असां वटि को आम माण्हू शाहिद थियण लाइ तयारु कोन्हे को, पोइ असां शायदि उहे खणी वेंदा आहियूं जंहिं ॾोह ॾिठो ई न हूंदो आहे। पोइ जॾहिं उहो क्रॉस एग्ज़ामिनेशन उन खां थींदी आहे, आड़ी पुछा कोर्ट में थींदी आहे, त हिकिड़ो माण्हू आहे जेको वाक़ियो थींदे ॾिसे थो त कंहिं गोली हई, किथे कहिड़े पासे ॾांहुं हई, जवाबदार कहिड़े पासे ॾांहुं आयो, असां किथे हुयासीं। जेकॾहिं उनजो वाक़ियो ॾिठलु हूंदो त उहो सुठे नमूने सां बयानु करे वेंदो ऐं बिल्कुलु 100% उनखे सज़ा ईंदी। पर हिकिड़ो माण्हू जेको घर वेठो आहे, उनखां आड़ी पुछा थिए थी त जवाबदार केॾांहुं आयो, पोइ काॾे भॼी वियो, मुंहुं काॾे हुयो उनजो, त इहो केस न बीह सघंदो आहे। हिकिड़ी इहा हीअ ॻाल्हि करे वञा, ॿी ही अहम ॻाल्हि ॿी हीअ आहे त असां वटि जंहिंखे ख़ुदि हाणे नयो जेको सिस्टम आहे असां गवर्नमेंट जो, उन्हनि बि उनखे निंदियो आहे, ऐं असांजे कोर्टुनि अदालतुनि उनखे निंदियो आहे, ऐं असां वकीलनि बि उनखे निंदियूं था त जेको माण्हू वाक़ई हक़ी हिकिड़ो जवाबदार आहे त हिकिड़े जो नालो ॾियो। असां वटि ईअं नथो थिए, असां वटि जवाबदार हिकिड़ो आहे, नाला सॼी फैमिली जा ॾेई छॾींदासीं, 7 माण्हुनि जा नाला ॾेई छॾींदासीं, 10 माण्हुनि जा नाला ॾेई छॾींदासीं, ऐं उन्हनि जा घर बि तबाह थी था वञनि। इन जे करे जेको सज़ाउनि जो रेशो आहे उहो घटि थो अचे पियो। असां नाइंसाफ़ी जी शुरूआत ख़ुदि असां था कयूं। जेको इंसिडेंट थिए थो, हिकु त शायदि पर कानून में अंदरि जेका आहे उहा हिकिड़ी गैर क़ानूनी ॻाल्हि न आहे। त मसलन तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ो रणपट आहे जी, उते जंहिं ते हमिलो थो थिए, उहो माण्हू ई अकेलो आहे, उन सां को आहे ई कोन, त हिते माना ज़रूरी आहे त शायदि हुजे? न, ज़रूरी न आहे। ऐं हिकिड़ो फ़रियादी, हिकिड़ो ई शाहिद आहे, केस ते सज़ा अची सघे थी।
इन्हनि ते कानून मौजूदु आहे। जेकॾहिं हू अकेलो ई आहे ऐं हुनजो को शाहिद न आहे, बिल्कुलु पाण फ़रियादी थी सघे थो ऐं ज़रूरी न आहे त को ॿ शाहिद हुन सां गॾु हुजनि। अच्छा, इन ते सज़ाऊं आयल आहिनि, बिल्कुलु उन ते सज़ाऊं आयल आहिनि ऐं उनजी वरी मेडिकल थींदी या ॿियो जेको असां वाक़ियाती जेकी शाहिदियूं चवंदा आहियूं सर्कमस्टेंशियल एविडेंस। मुंहिंजो सुवाल करण जो मक़सदु इहो त इहो ज़रूरी न आहे जी त असीं उते शाहिद पेश कयूं। ज़रूरी न आहे हिकिड़ो शायद सोल विटनेस सां बि न शायद थी सघे थी, माना पाण न यानी पाण जेको पाण फ़रियादी जेकॾहिं उन जी जेकॾहिं शाहिदी जेकॾहिं उन ते पूरी लहे थी, माना ते जेकी FIR हू दाख़िल कराए थो, कंप्लेन करे थो ऐं वाक़ियाती शाहिदी जेकी थींदी आहे उहा उनखे जेकॾहिं सपोर्ट करे थी, मेडिकल जेकॾहिं एविडेंस आहे उहा उनखे सपोर्ट करे थी, त उन ते सोल विटनेस ते बि इलाही जेको आहे असां वटि सुप्रीम कोर्ट जा हवाला आहिनि, हाई कोर्ट जा हवाला आहिनि, त उन ते सज़ा आई आहे। असुल ॻाल्हि जेका आहे जेका मूं पुछणु पिए चाहे इहा ई पुछणु पिए चाहे त आवाम असांजो तमामु घणो मुंझियल आहे, माण्हुनि खे ख़बर न आहे। उनखां पोइ जॾहिं हू थाणे ते वञनि था FIR कटाईंदा त उन्हनि खां पहिरियों इहा चयो वेंदो आहे त तव्हांजा शाहिद कहिड़ा आहिनि। जे शाहिद न आहिनि त भाउ शाहिद न आहिनि पोइ FIR कीअं थींदी? छा शाहिदनि खां सवाइ बि FIR थी सघे थी? हिकिड़ा अहिड़ा बि ॾोह आहिनि साईं जेके जिते को माण्हू शायदि मौजूदु ई न आहे ऐं को क़तल थी वियो आहे, पोइ उनखां पोइ वाक़ियाती शाहिदी, मसलन हिकिड़ो माण्हू आहे जेको कंहिं रोड ते क़तल थी वियो, उते को माण्हू मौजूदु न आहे, पोइ उन में छा थींदो आहे ॾिसंदा आहिनि त उहो माण्हू लास्ट सीन एविडेंस जंहिंखे चइबो आहे, आख़िरी ॾिठल शाहिदी, याने आख़िरी दफ़ो जेको मक़तूल हुयो, जेको क़तल थी वियो, उहो किथे ॾिठो वियो। पोइ शायदि जेके आहिनि उहे चवंदा त आख़िरी दफ़ो हीउ मक़तूल पंहिंजे घरां निकितो, फ़लाणो माण्हू हुन सां गॾु हुयो, या जेकॾहिं हाणे असां वटि जेको न्यू मॉडर्न दौर आहे, CCTV कैमरास जो सिस्टम आहे, उन में जेकॾहिं ॾिसिजे त उहो वाक़ियो उहो केरु माण्हू क़तल करे थो, अचे थो, आख़िरी गाॾी कंहिंजी आई, आख़िरी कॉल हिन जी कंहिंसां कयईं, कंहिंसां ॻाल्हायईं, उहा जेकी मॉडर्न एविडेंस आहे उहा जेकॾहिं कलेक्ट कबी त भली उते शायदि मौजूदु न हुजे, उन बुनियाद ते बि उनखे सज़ाऊं अची आहियूं ऐं उन ते उमिरि कैद जूं सज़ाऊं बि आयल आहिनि, उन हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला मौजूदु आहिनि, उहा सज़ा अची सघे थी। बिल्कुलु अवाम खे इहा ई ॻाल्हि सम्झाइणी हुई त सवाइ शायदि जे बि FIR थी सघे थी ऐं जेको आहे सज़ा बची सघे थी। त हिते जीअं अजारादारी इदारनि ते अजारेदारी आहे माण्हुनि जी, उनखां पोइ हिकिड़ा वॾेरा वेठा आहिनि, उन्हनि पंहिंजो हिकिड़ो सिस्टम ठाहे छॾियो आहे, बिरादरियूं आहिनि, हिकिड़ी बिरादरी जेकॾहिं वॾेरो नथो खाए त पोइ ॿी बिरादरी जा जेके उन बिरादरी जा माण्हू उहे वरी उन सां कोन खाईंदा, न उथंदा, न वेहंदा, ईअं हिकिड़ो बिरादरी सिस्टम हिकिड़ो अची वियो आहे। इन क़िस्म जो इल्ज़ाम आहे वकील बिरादरी ते त वकीलनि जी बि हिकिड़ी बिरादरी आहे, उन्हनि खे हिकिड़ी जीअं जागीरदारी सिस्टम में जीअं बिरादरियूं ठाहिनि, उन क़िस्म जो हिकिड़ो उनखे रूप ॾेई छॾियो आहे, हिकिड़ी बिरादरी आहे। त जेकॾहिं कंहिं वकील सां कंहिं माण्हू ज़्यादती कई, वकील कई या ॿिए कंहिं माण्हू कई, उहो जेकॾहिं कोर्ट में अचो थो ऐं केस थिए थो या हुन ते केस थिए थो या उहो वकील ते केस करणु चाहे थो, त कंहिं बि बार जो वकील उन आम माण्हूअ जो वकील न थींदो। इहो अवाम ते इल्ज़ाम आहे, छा इहो इल्ज़ाम सही आहे? न कंहिं हद ताईं ईअं चई सघिजे थो, पर ही जेकी तव्हां लफ़्ज़ ॻाल्हायो अजारादारी, उन जे ज़मरे में नथो अचे, मां उन ते इख़्तिलाफ़ कयां थो, छो जो हर कम्यूनिटी याने हर तव्हांजे जेके एम्प्लॉइज़ आहिनि उन्हनि जूं बि यूनियन आहिनि, हर मकतबे फ़िक्र जे माण्हुनि जूं इदारनि जूं हिकिड़ी यूनियन ठहियलु आहिनि। यूनियन खे मिसयूज़ न कजे, ऐं उनजे ख़िलाफ़ु आहियां, पर उनखे तव्हां सुठे कम जे लाइ इस्तेमालु करे सघो था। वकीलनि जी जेकॾहिं पाण में यूनिटी न हूंदी या हे जेको बार काउंसिल्स आहिनि उहे पाण में जेकॾहिं उन्हनि ॿधी न हूंदी, मां अचां थो उन ते अचां, मां उन क्वेश्चन ते अचां थो, मां उन क्वेश्चन ते थो अचां, मां उन क्वेश्चन ते थो अचां त इहे जेकॾहिं असांजी जेकी ॿधी आहे या जेकी यूनिटी आहे उहा इन जे करे आहे त वकील सदाईं रिस्क ते रहे थो, वकील सदाईं उन में क्रिमिनल्स अची विया, उन में मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा क़िस्म जा माण्हू बची विया, उन्हनि जा हू केस खणे थो, हलाए पियो। ऐं ॿियो हीउ सॼो इदारो असांजो जेको आहे, तव्हां ॾिठो त असांजे पाकिस्तान में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते जुडिशरी जे मथां वार थींदा रहिया आहिनि, इवन एतिरे क़दुरु त जजनि जे मथां, हाई कोर्ट जो जज जेकॾहिं को फ़ैसिलो ॾिए थो कंहिं ताक़तवर धुर जे ख़िलाफ़ु, तव्हां ॾिठो शौकत जज सां छा थियो, असांजो जज जेको वकार सेठ सां छा थियो, या हाणे असांजो काज़ी फ़ाइज़ ईसा, उनजे लाइ छा थियो, अवाम बिल्कुलु बीठो आहे। पर हीअ जेकॾहिं वकीलनि जी यूनिटी न हुजे त हीअ किथे हुजनि, यूनिटी जे ख़िलाफ़ को बि कोन्हे साईं। हा, बाक़ी जेको मां सम्झो उनजो जवाबु हीअ आहे त
जेकॾहिं वकील वाक़ई कंहिं क्राइम में इन्वॉल्व आहे ऐं वाक़ई हू ॾोही आहे त उनजे ख़िलाफ़ु वकील थियनि था। हाणे बि वकील थियनि था। तव्हांजे हिते शहदाद कोर्ट में ख़ुदि अहिड़ा मां तव्हांखे इलाही मिसाल ॾियां जेके ख़ुदि वकील आहिनि, उन वकीलनि जे ख़िलाफ़ु वकील बीठा आहिनि, पर जेकॾहिं उहो जेनन वाक़ई उहा हक़ी ॾोहारी आहे त उनजे ख़िलाफ़ु वकील थियणु थी फासाए वञे थो। बाक़ी जेकी यूनिटी आहे वकील थियनि था, इहो इलाही असांजे भारत में थियनि था, माना इलाही थियनि था, इलाही न बि थियनि था। इन क़िस्म जा केस बि आहिनि तव्हांजे ख़्याल में? आहिनि बिल्कुलु आहिनि। इहा ॻाल्हि जेको आहे सो वकील बिरादरी खे सुहे थी? न, वकील बिरादरी ॾिसो न, वकील बिरादरी पंहिंजी बिरादरी जो जेसीं ताईं डिफेंस न कंदी असां हिन में न हली सघंदासीं। बाक़ी जेको ॾोहो करे थो, वकील जेको कंहिं बि ॾोह में इन्वॉल्व आहे, फ़र्ज़ु कयो त बेवाजिबी जेका कई आहे उहा कई बि ॿिए माण्हू आहे। वकील जो हुन में ॾोही कोन्हे ऐं उहो माण्हू चवे थो त बाबा वकील त मूंखे ॾियो, भले मां ॾोही हुजां, पर मुंहिंजो कोर्ट में को वकील त थिए। भाउ तुंहिंजो वकील को बि इन करे न थींदो जो हीउ वकील बिरादरी जो डिसीजन आहे, वकील बिरादरी सां मसइलो आहे, हिकिड़े असांजे वकील सां मसइलो आहे, तंहिं करे को ॿियो वकील वरी वकील थिए। इन क़िस्म जा मामला रहिया आहिनि। अहिड़ो क़िस्म जो को बि असां वटि रिटन में असां वटि डिसीजन कोन थियो आहे। अच्छा, असांजे रिटन में असांजो को बि डिसीजन कोन्हे। सिंध बार काउंसिल जे तरफ़ां, पाकिस्तान बार रवैयो आहे तरफ़ां, या असांजा जेके बाइलाज़ थियनि था उन बाइलाज़ में किथे बि रिटन में इहो कोन्हे त वकील जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं जेके लिखत में न हूंदियूं आहिनि पर अमलनि उहे थींदियूं आहिनि। इन क़िस्म जो रवैयो तव्हांजे ख़्याल में त आहे? घटि आहे, माइनर आहे, पर जेकॾहिं जेतिरे क़दुरु ॾिठो वञे त वकील जेकॾहिं को ग़लति करे थो त उनजे ख़िलाफ़ु कानून आहे। सिंध बार काउंसिल में उनजे ख़िलाफ़ु कानून आहे ऐं उनजो लाइसेंस सस्पेंड थी सघे थो जेको वकील। ऐं थिया आहिनि साईं, असां वटि हाणे बि वकीलनि खे सज़ाऊं आयूं आहिनि। मां तव्हांखे सवेर ॿुधायो त वकील कुझु हिन महीने जे अंदरि कराची में कुझु वकील हुया जेके फेक लाइसेंस ते कमु पिए कयनि, उन्हनि खे उन्हनि जो लाइसेंस सस्पेंड कयनि। न रुॻे लाइसेंस सस्पेंड कयो वियो, पर उन्हनि खे FIR दर्ज करे उन्हनि खे जेको आहे जेल मोकिलियो वियो। वकील जेको आहे उहो इंसाफ़ वठी ॾींदड़ आहे, इंसाफ़ जो दाई आहे। वकील खे जॾहिं इहा ख़बर बि हुजे त हीउ फलाणो जेको मुंहिंजो क्लाइंट आहे इहो ॾोही आहे, ॿी जेका धुर आहे उहा बेॾोही आहे, मुकमिल तरह हुनखे ख़बर हुजे त हीउ क्राइम में या ॾोह में मुलविस आहे, त इख़लाक़ी तरह अहिड़े ॾोहारी जो वकील थियणु तव्हांजे ख़्याल में हिन मुआशरे जे लाइ छा पैगाम ईंदो? हाणे जेतिरे क़दुरु तव्हांजो सुवालु आहे त वकील खे वाक़ई ख़बर हुजे त या ॾोह उनजे अखियुनि जे आॾो थियो हुजे ऐं हू आई विटनेस हुजे त हीउ वाक़ई फलाणे माण्हू ॾोह कयो आहे, त पोइ अख़लाक़ी तरह सां जवाज़ पैदा थिए थो त उहो उन केस में न अचे या उन खां इनकार करे या जेकी मुतासिर धुर आहे उनजो वकील थिए। पर असां वटि अक्सर करे जेके केसिस अचनि था उहे असां वटि पेपर जस्टिस आहे। असां वटि पनो ईंदो आहे, वकील वटि पनो ईंदो आहे, पोइ वकील छा कंदो आहे, कोर्ट में उन पने जी तशरीह कंदो आहे, उनखे इंटरप्रेट कंदो आहे, कानून मुताबिक़ उनखे पेश करण जी कोशिशि कंदो आहे ऐं वकील असिस्ट कंदो आहे, कोर्ट जी असिस्ट कंदो आहे। असांजे सुवाल जो जेको जवाबु आहे उहो अची वियो, तव्हां उहो जवाबु ॾिनो त जेकॾहिं हुनखे ख़बर पवे त उहो इख़लाक़ी तरह उहो केस ऐं उनजे साम्हूं थियो हुजे, वाक़ई जेन्युइन हुजे, शायदि जेन्युइन हुजनि त पोइ उनखे इख़लाक़ी तरह सां। अच्छा, हिन सां गॾोगॾु कॾहिं कॾहिं हीअं थींदो आहे हिकिड़ो माण्हू आहे, ग़रीब आहे, वकील नथो करे सघे ऐं कोर्ट में वञे थो ऐं फ़रियादी आहे या उन खां पोइ जेको आहे सो फ़रियादी न बि आहे, त छा कानून में इन क़िस्म जी हिकिड़ी आहे गुंजाइश त हू माण्हू पंहिंजो वकील पाण थिए? बिल्कुलु कानून में गुंजाइश आहे। हर माण्हू खे इहो हक़ु आहे त हू पंहिंजो केस पाण विढ़ी सघे थो ऐं वकील जी का बि ज़रूरत कोन्हे का। ऐं इलाही असां वटि इन पर्सन केसिस थींदा आहिनि, डायरेक्ट केसिस थींदा आहिनि जेके माण्हू पंहिंजो पाण खे पाण डिफेंड कंदा आहिनि। ख़ुदि जवाबदार खे पंहिंजो डिफेंस पाण करण जो राइट मिलियल आहे, लाज़मी न आहे। ॿियो, जेकॾहिं को जवाबदार कंहिं वॾे केस में आहे त उनखे गवर्नमेंट जे तरफ़ां सरकारी वकील मुहैया करणो गवर्नमेंट जी ज़िम्मेवारी आहे ऐं उहे ॾींदा आहिनि उनखे करे। अपील में उनखे सरकारी वकील जेको आहे सो सरकार मुहैया कंदी आहे, उनखे मुआवज़ो सरकार ॾींदी आहे, उहो करे सघे थो। पर असां वटि हिकिड़ी शइ आहे त असां वटि एतिरी अवेयरनेस न आहे।
आम माण्हू खे एतिरी अवेयरनेस न आहे त पंहिंजो केस पाण डिफेंड कीअं कजे, कीअं एप्लीकेशन फाइल कजे ऐं कीअं कोर्ट में वञिजे। असां वटि माण्हू तमामु घणो अॿोच रहे थो, इन जे करे इन पासे उनजो ध्यानु घटि आहे। बाक़ी तमामु कानून में बिल्कुलु गुंजाइश मौजूदु आहे त हू भली कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, कहिड़े नस्ल सां तालुक़ु रखंदड़ हुजे, हू कोर्ट में पंहिंजो केस पाण प्लीड करे सघे थो, हलाए सघे थो, डिफेंड करे सघे थो। उहो राइट हुनखे मिलियल आहे। हाणे पंहिंजी जेका गुफ़्तगू हले पई कानून जे हिसाब सां, उनखां पोइ जेके कानून ठाहिया था वञनि, उहे मथे ठाहिया था वञनि, उहो कानून हिकिड़ो तबक़ाती कानून बि ठहनि था, हिकिड़े लाइ हिकिड़ो कानून आहे। इहे समूरा मामला आहिनि, काफ़ी झोलबा आहिनि, पर इन जी समूरनि ॻाल्हियुनि जे बावजूद बि काफ़ी अवाम खे रिलीफ आहे। तव्हांजे ख़्याल मां त अवाम जेको आहे हिन कानून मां मुख़्तलिफ़ सूरत में कहिड़े क़िस्म जा कीअं फ़ाइदा वठी सघे थो, इन ते मुख़्तसिर तव्हां? हाणे कानून मां जेकॾहिं फ़ाइदे वठण जी ॻाल्हि आहे त फ़ाइदो त कानून न ॾींदो आहे, न नुक़सानु ॾींदो आहे। कानून हूंदो आहे हिन मुआशिरे खे डिफेंड करण जे लाइ, इंसाफ़ ॾियण जे लाइ। त असां वटि जीअं मां सवेर अर्ज़ु कयो त जेको तर्ज़े हुकुमरानी आहे न, उहो अहिड़ो रखियलु आहे ऐं त कानून ते अमल न कयो। जीअं मिसाल, असांजो माण्हू कंहिं यूरोप में वञे थो, हितां माण्हू यूरोप में वञे थो त उते को सिग्नल नथो टोड़े, छो जो उनखे ख़बर आहे त मां सिग्नल टोड़ींदुसि त मूंखे माना फाइन लॻंदी, ॾंड लॻी वेंदो। ऐं उतां जो माण्हू उते गंद कचिरो नथो उछलाए आम रोड ते, उते मुहज़ब थी थो वञे, त उते इन जे लाइ त उनखे डपु आहे त हिते कानून ते अमल थींदो। असां वटि माण्हू खे इहो भउ न आहे, डपु न आहे त को कानून ते अमल थींदो या मूंखे सज़ा बि ईंदी। ऐं इहो जेकॾहिं जेतिरे क़दुरु इन जो जेको मां ॾोहारी ठहिराईंदुसि, उहो असांजे हुकुमरान तबिके खे ठहिराईंदुसि, छो जो हुकुमरान तबिको कानून ते अमल करण जे लाइ तयार ई न आहे। हू चाहे ई नथो त कानून ते अमल थिए, उहो चाहे ई नथो त हेठें तबिके जे माण्हुनि खे अक्सरियत अवाम खे इंसाफ़ मुहैया थिए या उन्हनि खे रोज़गार मुहैया थिए, त जीअं हू पंहिंजो पाण सोचण जे लाइक़ु थियनि। ईअं असांजो हुकुमरान तबिको चाहे ई नथो। तॾहिं हुकुमरान तबिको नथो चाहे त कानून ते अमल थिए, कानून जी हुकुमरानी क़ाइमु थिए। असां वटि साजिद साईं, तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो, असांजे प्रोग्राम में शरीक थिया। तमामु काफ़ी मामलनि ते पंहिंजो गुफ़्तगू थी। नाज़रीन उन गुफ़्तगू खे ज़रूरु ॿुधो हूंदो। नाज़रीन, इहो असांजो महिमान एडवोकेट साजिद अली मैसर साहब जंहिंसां असांजी गुफ़्तगू थी, कानून जे मसइलनि ते, मामलनि ते काफ़ी ॻाल्हियूं थियूं ऐं विच में काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हुयूं जेके ज़ाहिर आहे त सवाल जवाबनि में काफ़ी शयूं थियनि थियूं, पर इन जे बावजूदि जेका पंहिंजी सॼी गुफ़्तगू थी आहे उन में पाण खे हिकिड़ो तत मिलियो आहे त जहिड़ो बि कानून आहे, जहिड़ो बि ठहियलु आहे, जहिड़ी बि सूरत हाल आहे, त उन ते अमल थिए त आवाम खे काफ़ी रिलीफ मिली सघे थो। ऐं उन सां गॾोगॾु आवाम खे घुरिजे त हू कानून जो, कोर्टुनि जो दर खड़काए जॾहिं बि किन मामलनि में उहो मुझे थो त हींअर जेका सूरत हाल आहे उहा सूरत हाल ॾाढी काफ़ी चेंज आहे, काफ़ी चेंज करण जी ज़रूरत बि आहे, पर काफ़ी चेंज बि आहे। हिन वक़्तु जेके मुख़्तलिफ़ जेके बार काउंसिल्स आहिनि उते काफ़ी सुठा वकील ऐं इंसान दोस्त, आवाम दोस्त ऐं ग़रीब दोस्त वकील बि पाता आहिनि। नौजवाननि जो तमामु वॾो हिकिड़ो रेशो जेको आहे उते उहो पातो आहे, उहिदेदार बि थियो आहे। त तव्हां जॾहिं कोर्ट में वेंदा त तव्हांखे ज़रूरु उन्हनि सां मिलणु बि खपे ऐं उन्हनि खां हेल्प वठणु खपे। असां त काफ़ी जॻहियुनि ते ॾिठो आहे त काफ़ी अहिड़ा वकील बि आहिनि जेके ग़रीबनि जो ख़्यालु बि कनि था, काफ़ी अहिड़ा वकील आहिनि जेके फ़ियूं बि कोन था वठनि। पर इहो ज़रूरी आहे त जेको ॾाढो आहे तव्हां सां जेको ॾाढा ई करे थो, इन लाइ इहो ज़रूरी आहे त बजाए घर जे वेही रहण ऐं अंदरि में जेको आहे रिझण ऐं पचण जे बहितर इहो आहे त तव्हां अदालतुनि जो दर खड़कायो ऐं उन्हनि कानूनदान जेके आहिनि या उनखां पोइ जेके असांजा वकील आहिनि उन्हनि सां राब्ते में अचो, उन्हनि सां तालुक़ में अचो त जीअं तव्हां उन मां को फ़ाइदो हासिलु करे सघो। इन सां गॾोगॾु जेको असांजो अॼोको वीचार प्रोग्राम आहे उहो पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ वरी कंहिं प्रोग्राम में नए महिमान सां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।